नीगर हैरत मंझां संदन ॻाल्हि ॿोल ॿुधी रहियो हो। तव्हांजे हिननि घोड़े सवरंदा तकण जे अंदाज़ सां तव्हां हिननि ते ग़ालिब हुआ। नीगर चयो, तव्हां जूं नज़रूं तव्हांजे रूह जी ताक़त खे पधिरो कनि थियूं। कीमियागर वराणियो, इहो वाकई सही आहे। नीगर सोचियो। खेसि उहो महसूस थियो त उन्हनि कबीले वारनि हथियारबंदनि मंझां हिकु शख़्स कंहिं मुसलसिल तके रहियो हो। थोरो परभरो हुजण जे करे संदसि सूरत नज़र न थी आई, पर नीगर खे इहा पक हुई त हू खेनि तके रहियो हो। आख़िरकार जॾहिं हिननि जाबलू सिलसिलो जेको तमामु दूर ताईं फैलियल हो पार कयो त कीमियागर चयो त हाणे असीं अहरामनि खां सिर्फ़ु 2 ॾींहनि जे पंध ते आहियूं। जेकॾहिं असांजा रस्ता हिक ॿिए खां अलॻि थियण वारा हुजनि त मूंखे इल्मु कीमिया जे बाबति ज़रूरु कुझु सेखारियो। नीगर कीमियागर खे चयो, तूं अॻु ई इल्मु कीमिया जे बाबति ॼाणे थो। इहा ॾात दुनिया जे रूह में दाख़िल थियण जो फ़न सेखारे थी ऐं उन खज़ाने जी खोजना जी तरगीब ॾिए थी जेको तव्हांजो आहे। मुंहिंजो उहो मतिलबु न हो। आउं शीए खे सोन में तब्दील करण वारी ॾात जी ॻाल्हि करे रहियो हुउसि। इहा ॻाल्हि ॿुधी कीमियागर रेगिस्तान वांगुरु सांत में अची वियो। हिन खे एसि तरह जवाबु ॾिनो जॾहिं हू मानी लाइ रुकिया। काइनात में मौजूदु हर शइ इर्तिका जे अमल हेठि रहे थी। कीमियागर चयो, ऐं सियाणनि लाइ सोन बि हिकु अहिड़ो धातु आहे जेको वधीक इर्तिका जे मरहलनि मां गुज़रंदो रहे थो। उहो न पुछजांइ त ईअं छो आहे, छाकाणि जो मूंखे उन बाबति का ॼाण न आहे। मूंखे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त उहो रवायतुनि में आहे ऐं रवायतूं सदाई सही हूंदियूं आहिनि। माण्हू कॾहिं बि ॾाहनि जी ॻाल्हियुनि खे न सम्झी सघिया। तंहिं करे सोन खे इर्तिका जी निशानी सम्झण जे बजाए झेड़नि जो बुनियादु बणाए पेश कयो वियो। मुख़्तलिफ़ शयूं बि पंहिंजूं केतिरियूं ई ॿोलियूं ॻाल्हाइनि थियूं। उहो बि वक़्तु हो जॾहिं मूं लाइ उठनि जी हणकार हिकु हणकार खां वधीक का शइ न हुई। पोइ इहा ई हणकार मूं लाइ ख़तरे जी निशानी पिणु साबित थी ऐं आख़िरकार इहा हणकार वरी हिकु हणकार थी बणिजी वई। पर उहो चवण खां पोइ नीगर उहो सोचे माठ थी वियो त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां त कीमियागर ज़रूरु वाक़िफ़ हूंदो। आउं कुझु अहिड़नि हक़ीक़ी कीमियागरनि खे सुञाणा थो जिन पाण खे पंहिंजे तजुर्बे गाहनि में बंदि करे सोन वांगुरु इर्तिका जे मरहलनि मां गुज़रण जी कोशिश कई। तंहिंखां पोइ खेनि पारस हथ आयो, छाकाणि जो हू उहा ॻाल्हि सम्झी चुका हुआ त जॾहिं बि का शइ इर्तिका जे मरहलनि मां गुज़रे थी त उन जे चौधारी मौजूदु हर शइ पिणु इर्तिका कंदी रहे थी। ॿिया कीमियागर वरी अहिड़ा हुआ जिन खे उहो पत्थर हादसाती तौरु हथ अची वियो। वटनि अॻ में उहो तोहफ़ो हो ऐं संदन रूह अहिड़ी भांति जी शयुनि लाइ ॿियनि खां वधीक तयारु हुआ। पर इहे शयूं संदन लाइ का अहमियत नथियूं रखनि ऐं अहिड़ा इंसान तमामु घटि आहिनि। कुझु वरी अहिड़ा कीमियागर हुआ जिन जी सिर्फ़ु सोन में दिलचस्पी हुई, पर हू कॾहिं बि उन ॻुझ ताईं न पहुची सघिया। हू उहो विसारे चुका हुआ त शीहे पितल ऐं लोह जूं पंहिंजूं अलॻि तक़दीरूं आहिनि ऐं जेकॾहिं केर बि कंहिं ॿी शइ जी तक़दीर सां छेड़छाड़ कंदो त हू कॾहिं बि पंहिंजी तक़दीर खे हासिल न करे सघंदो। कीमियागर जा ही लफ़्ज़ हिकु नहुसत वांगुरु पड़ादो करण लॻा। हिन ज़मीन तां हिकु सिपी खणंदे चयो त ही रेगिस्तान कंहिं वक़्त में हिकु समुंड हो। आउं उन ॻाल्हि खां आगाह हुउसि। नीगर वराणियो। कीमियागर नीगर खे इहा सिपी पंहिंजे कन ते रखण लाइ चयो। नीगर नंढे हूंदे ईअं केतिरा ई भेरा करे समुंड जो आवाज़ ॿुधी चुको हो। समुंड हिन सिपीअ जे मथां गुज़री चुको आहे ऐं इहा ई इन जी तक़दीर आहे। पर इहो हाणे तेसी ताईं न थी सघंदो जेसी ताईं ॿीहर हिन रेगिस्तान में पाणी न ईंदो। हू पंहिंजनि घोड़नि ते चढ़िया ऐं मिस्र जे अहरामनि जी तरफ़ सफ़र शुरू कयाऊं। सिजु लहण वारो थियो त नीगर जी दिलि कंहिं ख़तरे जो इशारो कयो। संदसि चौधारी वारीअ जा तमामु वॾा दड़ा हुआ। नीगर कीमियागर ॾांहुं ॾिठो त हिन बि का अहिड़े ख़तरे वारी शइ महसूस कई या न, पर हू अहिड़ी कंहिं बि ख़तरे वारी ॻाल्हि खां बेख़बर थी लॻो। 5 मिंटनि खां पोइ 2 घोड़े सवार अॻियां संदन इंतज़ार में हुआ। उन खां अॻु जो हू कीमियागर खां कुझु पुछे। उहे 2 घोड़े सवार 2 मां 10, 10 मां 100 ऐं पोइ दड़नि में हर जाइ ते पखिड़िजंदा विया। उहे जंगजू कबीलाई नीरे रंग जे वेस में हुआ। खेनि पटकनि ते कारा छला पेरियल हुआ। संदन चेहरा नीरे रंग जे निकाब में ढकियल हुआ ऐं सिर्फ़ु संदन अखियूं ई नज़र थी आयूं। परे खां बि संदन अखियुनि मां संदन रूह जी सघ जो अंदाज़ो लॻाए सघिजे पियो।
संदन अखियूं मौत जो पैगाम ॾेई रहियूं हुयूं। ॿिन्ही ॼणनि खे वेझे ई हिकु फ़ौजी छावणीअ में आंदो वियो। हिकु सिपाहीअ खेनि हिकु खेमे में गिले वठी वियो, जिते फ़ौज जो सरदार पंहिंजे अमले सां गॾिजाणी में मसरूफ़ हो। ही मुख़बर आहिनि, हिकु सिपाहीअ सरदार खे चयो। असीं मुसाफ़िर आहियूं, कीमियागर वराणियो। 3 ॾींहं अॻु तव्हांखे दुश्मननि जी छावणी में हिकु सिपाहीअ सां ॻाल्हाईंदे ॾिठो वियो हो। आउं त बसि हिकु ऋण जो रौलाक ऐं इल्म जो ॼाणू आहियां, ऐं आउं सिर्फ़ु पंहिंजे दोस्त जो सूंहों आहियां। मूंखे जंगजूअनि या कबीलानि जी चुरप जी का बि ख़बर न आहे। कीमियागर वराणियो। तुंहिंजो दोस्त केरु आहे? सरदार पुछो। ही कीमियागर आहे, कीमियागर वराणियो। हू कुदरत जी कुवतुनि खे सम्झण जी क़ाबिलियत रखे थो ऐं तव्हांखे पंहिंजा जोहर ॾेखारणु चाहे थो। नींगर ख़ामोशी ऐं ख़ौफ़ मंझां ॿुधी रहियो हो। पर ही अजीब शख़्स हिते छा करणु आयो आहे? हिकु सिपाही पुछो। हिन तव्हांजे कबीलनि लाइ कुझु रक़म आंदी आहे, कीमियागर खेनि चयो। उनखां पहिरियां जो नींगर कुझु कुछे कीमियागर संदसि थेले मां सोन जा सिक्का कढी खेनि ॾिना। अरब बिना हिकु लफ़्ज़ चवण जे इहे सोन जा सिक्का क़बूल कया। इहे गच हथियार वठण लाइ काफ़ी हुआ। इहो कीमियागर छा थींदो आहे? सरदार पुछो। कीमियागर उहो शख़्स आहे जेको कुदरती सिरिश्ते ऐं दुनिया खे सम्झण जी सघ रखे थो, ऐं जेकॾहिं हू चाहे त तव्हांजी हिन छावणीअ खे वाह जी ताक़त सां तबाह बि करे थो। उते मौजूद सभु खिलिया। हू जंग जी तबाहियुनि जा आदी हुआ। खेनि इहा बि ख़बर हुई त वाह संदन कुझु बि नथी बिगाड़े सघे, पर तंहिं हूंदे बि उन ॻाल्हि जो संदन दिलि में थोरो ख़ौफ़ ज़रूरु थियो, छाकाणि जो हू रेगिस्तान जा माण्हू हुआ ऐं खेनि जादूगरनि जो ख़ौफ़ हो। आउं खेसि उहो कंदे ॾिसणु चाहियां थो, सरदार चयो। खेसि उन कम लाइ 3 ॾींहं घुर्जनि, कीमियागर वराणियो। खेसि संदसि उहा कुवत इस्तेमालु आणण लाइ पहिरियां पाण खे वाह में तब्दील थियणो पवंदो। जेकॾहिं हू ईअं न करे सघियो त तव्हांजे कबीले जे शान में असांजी जान हाज़ुर आहे। तूं मूंखे उहा शइ हाज़ुर नथो करे सघीं जेका अॻे ई मुंहिंजे कब्ज़े में आहे, सरदार आकड़ वचां वराणियो। पर हिन ॿिन्ही मुसाफ़िरनि खे 3 ॾींहं ॾिना। नींगर ख़ौफ़ वचां ॾकी रहियो हो, पर कीमियागर खेसि खेमे खां ॿाहिरि वठी आयो। खेनि पंहिंजे ख़ौफ़ जो अहसासु न ॾियार, कीमियागर नींगर खे चयो। ही बहादुर माण्हू आहिनि ऐं हू बुज़दिलनि खां नफ़रत कंदा आहिनि। पर नींगर कुझु बि नथी कुछी सघियो। संदसि इहा हालत छावणी जे वचां गुज़रण महिल थी रही हुई। खेनि क़ैद करण जी घुर्ज ई न हुई। अरबन बसि संदन घोड़ा कब्ज़े में करे छॾिया हुआ। हिकु भेरो ॿीहर दुनिया संदसि केतिरियूं ई ॿोलियूं पधरियूं करे रही हुई। कुझु घड़ियूं पहिरियां रेगिस्तान अणखुट ऐं ख़ाली थी लॻो, पर हाणे उहो ई रेगिस्तान हिकु बिना दरवाज़े ऐं गिड़कियुनि जी भित बणिजी चुको हो। तव्हां हिननि खे मुंहिंजो सभु कुझु ॾेई छॾियो। इहा मुंहिंजी समूरी हयातीअ जी जमा पूंजी हुई, नींगर कीमियागर खे चयो। तुंहिंजे मरण खां पोइ उन्हनि मां कहिड़ी शइ तुंहिंजे कम जी रही आहे? कीमियागर वराणियो। तुंहिंजी जमा पूंजी असांखे 3 ॾींहंनि जी ज़िंदगी ॾिनी आहे, ऐं घणो करे ईअं कॾहिं न थियो हूंदो त अॼु ताईं को पैसे ॾोकड़ सां कंहिंजी जान बची हुजे। पर नींगर एतिरो ॾिनल हो जो खेसि इहे हिकमत वारियूं ॻाल्हियूं सम्झ में ई नथी आयूं। खेसि इहा ॻाल्हि सम्झ में नथी आई त हू पाण खे कीअं वाह में तब्दील कंदो, छाकाणि जो हू कीमियागर न हो। कीमियागर हिकु सिपाहीअ खे चांहि जो चयो। कीमियागर उन मां कुझु चांहि नींगर जी काराइनि ते हारी त नींगर कुझु सुकून महसूसु कयो। उन दौरान ई कीमियागर चपनि में बुड़कंदे कुझु लफ़्ज़ चया जेके नींगर सम्झी न सघियो। पंहिंजे ख़ौफ़ खे पाण ते हावी थियण न ॾे, कीमियागर नींगर खे तमामु नरम आवाज़ में चयो। जेकॾहिं ईअं थियो त तूं कॾहिं बि पंहिंजी दिलि सां ॻाल्हि ॿोल न करे सघंदे, पर मूंखे को काथो न आहे त आउं पाण खे वाह में तब्दील कीअं कंदुसि। जेकॾहिं हिकु शख़्स जेको पंहिंजी तक़दीर खे जी रहियो हुजे, उहो हर उहा शइ ॼाणे थो जेका खेसि ॼाण जी घुर्ज आहे। सिर्फ़ु हिकु ई शइ आहे जेका ख़्वाबनि जो पंहिंजी साभिया ताईं पहुचण खे नामुमकिन बणाए थी, उहा आहे नाकामीअ जो ख़ौफ़। आउं नाकामी खां नथो डिॼां, बसि मूंखे इहा ख़बर आहे त आउं पाण खे वाह में तब्दील कीअं कयां। उहो त तोखे सिखणो पवंदो, छाकाणि जो हाणे उन ते ई तुंहिंजी ज़िंदगीअ जो दारो मदार आहे। पर जेकॾहिं आउं उहो न करे सघियुसि त पोइ तूं पंहिंजी तक़दीर ताईं पहुचण जे विच में ई हलाक थी वेंदे, जेको लखें अहिड़नि इंसाननि जे मौत खां त बहितर आहे जिन खे पंहिंजी तक़दीरनि जी अञा ॼाण बि न हुई। पर परेशान न थी, कीमियागर पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। आमतौर ते मौत जो ख़ौफ़ माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगियुनि बाबति वधीक सुजाॻ कंदो आहे। पहिरियों ॾींहुं गुज़रियो, भर पासे में वॾी वेड़ हली रही हुई ऐं रोज़ केतिरा ई ज़ख़्मी सिपाही
छावणीअ में आंदा थी विया ऐं जेको मरियो थी वियो उन्हनि जी जॻह ते ॿिया सिपाही आंदा थी विया ऐं ईअं ई उते ज़िंदगी हलंदी थी रही। कंहिंजी मौत सां का बि शइ तब्दील नथी थिए। नीगर सोचे रहियो हो, तूं थोरो पोइ बि जान ॾेई थी सघें। हिकु सिपाही पंहिंजे साथीअ जे लाश खे चई रहियो हो, तूं अमुन थियण खां पोइ बि जान ॾेई थी सघें, पर तोखे हर सूरत में मरणो ई हो। सिज लथे नीगर कीमियागर खे ॻोल्हे रहियो हो जेको पंहिंजे बाज़ सां गॾु रेगिस्तान में निकितल हो। मूंखे अञा को गाथो न आहे त आउं पाण खे वाह में तब्दील कीअं कंदुसि। नीगर पंहिंजी ॻाल्हि वरजाई, जेको मूं तोखे चयो हो सो यादि कर। हीअ दुनिया बसि ख़ुदा जो हिकु पधरो निज़ाम आहे ऐं कीमियागरी उन रूहानी कमालियत जो मादी शयुनि सां ॻंढाइपे जो हिकु ज़रियो बणिजे थी। तव्हां छा पिया कयो? पंहिंजे बाज़ खे खाधो पियो खारायां। जेकॾहिं आउं पाण खे वाह में तब्दील न करे सघियुसि त असांखे मरणो पवंदो। पोइ बाज़ खे खाधो खाराइण जो फ़ाइदो? नीगर पुछो, सिर्फ़ु तोखे ई मरणो पवंदो। आउं पाण खे वाह में तब्दील करण वारो फन ॼाणा थो। ॿिए ॾींहुं नीगर छावणीअ जे भर में हिकु ऊची चोटीअ ते चढ़ी वियो। पहिरेदार सिपाही खेसि वञण जी इजाज़त ॾिनी। हिन अॻे ई अहिड़े जादूगर जो पाण खे वाह में तब्दील करण जो किस्सो ॿुधो हो, उन करे हू नीगर जे वेझो ई न थी विया। छा बि थी पवे, रेगिस्तान त पोइ बि हिकु मुश्किल तरीन जॻह हुई। नीगर ॿियो सॼो ॾींहुं रेगिस्तान खे तकींदे ऐं पंहिंजी दिलि जी ॿुधंदे गुज़ारियो। नीगर उहो बि ॼाणे पियो त रेगिस्तान संदसि ख़ौफ़ खां वाक़िफ़ आहे, छाकाणि जो रेगिस्तान ऐं नीगर ॿई हिक ई ॿोली ॻाल्हाए रहिया हुआ। टे ॾींहुं कबीले जो सरदार पंहिंजे अमले सां मिलियो। कीमियागर खे बि उन गॾिजाणी में घुरायो वियो। हाणे हली ॾिसजे त नीगर पाण खे कीअं वाह में तब्दील थो करे। सरदार कीमियागर खे चयो, अचो। कीमियागर वराणियो। नीगर खे उन चोटीअ ते वठी वियो जिते हू हिकु ॾींहुं अॻु वियो हो। हिन सभिनी खे वेहण लाइ चयो। उन में थोरी देरि लॻंदी। नीगर चयो, असांखे का बि तकड़ न आहे, असीं रेगिस्तानी माण्हू आहियूं। सरदार वराणियो। नीगर आकाश मंडल ॾांहुं तकियो। खेसि थोरे ई फ़ासिले ते जबल वारीअ जा दड़ा, पत्थर ऐं ॿूटा नज़र आया, जेके उन जॻह ते क़ाइम ऐं दाइम हुआ जिते रहण नामुमकिन आहे। उते उहो ई रेगिस्तान हो जंहिंमें हू महीननि जा महीना झागींदो रहियो हो, पर उन जे बावजूद बि खेसि रेगिस्तान जी ज़िंदगी जी अञा बि एतिरी मालूमात न हुई। रेगिस्तान में गुज़ारियल पंहिंजी ज़िंदगी जो उन हिस्से में खेसि अंग्रेज़ मिलियो हो। केतिरा ई काफ़िला, क़बीलाई जंगियूं ऐं 50,000 खजीअ जे वणनि ऐं 100 खूहनि वारो नख़लिस्तान पिणु ॾिठा हुआ आहिनि। अॼु तोखे कहिड़ी शइ जी तलब आहे? काल्ह तूं ई हुए न जंहिं सॼो ॾींहुं मूंखे तकींदे गुज़ारियो हो। रेगिस्तान नीगर खां पुछो। तो वटि उहो शख़्स आहे जंहिंसां आउं मोहबत करियां थो। तंहिं करे जॾहिं आउं तुंहिंजे वारीअ ॾांहुं तकींदो आहियां त उन में मूंखे हूअ नज़र ईंदी आहे। आउं हिन ॾांहुं वापसि वञणु चाहियां थो। तंहिं करे पाण खे वाह में तब्दील करण लाइ मूंखे तुंहिंजी मदद जी घुर्ज आहे। नीगर रेगिस्तान खे चयो। मोहबत छा आहे? रेगिस्तान नीगर खां पुछो। मोहबत तुंहिंजे मथां हिकु बाज़ जी उॾाम जी आहे, छाकाणि जो बाज़ जे लाइ तूं हिकु सरसब्ज़ ज़मीन आहीं जंहिंमां हू सदाईं पंहिंजो शिकार करे थो। खेसि तो मंझि मौजूद पत्थरनि, वारी जे दड़नि ऐं जबलनि जी ॼाण आहे ऐं तूं पिणु मथसि महिरबान आहीं। नीगर रेगिस्तान खे वराणियो। बाज़ पंहिंजी चुंभ सां मुंहिंजा ज़रा खणंदो रहे थो। वरियनि ताईं आउं संदसि शिकार जी संभाल कंदो थो रहां। खेसि पाण वटि मौजूद थोरो घणो पाणी मुहैया कंदो थो रहां ऐं खेसि संदसि शिकार जो ॾसु पिणु ॿुधाईंदो थो रहां। ऐं आउं उन हक़ीक़त खां मुतमइन थींदो आहियां त संदसि शिकार मुंहिंजी सतह ते वधंदो वेझंदो रहे। पर तंहिंखां पोइ उहो ई बाज़ आसमान मां हिकु टुॿी हणी उहो सभु कुझु खयो वञे जंहिंजी मूं संभार कई हुई। रेगिस्तान नीगर खे चयो। पर संदन खाधे लाइ त उहो सभु कुझु कयो। उन सां तूं बाज़ जी सार लधी, बाज़ वरी इंसाननि जी ऐं नतीजे में इंसान वरी तुंहिंजी वारीअ जी सार लहंदो, जिते उहो शिकार वरी पैदा थींदो। ईअं ई दुनिया जो सरिश्तो हलंदो रहंदो। नीगर वराणियो। त इहा ई मोहबत आहे? हा, इहा ई मोहबत आहे। इहा ई मोहबत आहे जंहिंसां शिकार बाज़ में, बाज़ इंसान में ऐं इंसान रेगिस्तान में तब्दील थींदो रहे थो। इहा ई मोहबत आहे जेका शीहे खे सोन में पिणु तब्दील करे थी ऐं सोन खे वापसि ज़मीन जे अंदरि मोकिलियो थो छॾे। मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि, रेगिस्तान खेसि चयो।
पर तूं एतिरो त सम्झी सघें थो त तुंहिंजी वारीअ में किथे न किथे हिकु औरत मौजूदु आहे जेका मुंहिंजो इंतज़ारु करे रही आहे। सिर्फ़ु उन जे करे ई मूंखे पाण खे वाह में तब्दील करणो आहे। रेगिस्तान कुझु देरि लाइ खेसि को जवाबु न ॾिनो। पोइ खेसि चयईं, आउं सिर्फ़ु वाह खे झूठनि में मदद लाइ तोखे पंहिंजी वारी ॾेई सघां थो। उन खां अलावा अकेले सिर आउं तुंहिंजी ॿी का मदद नथो करे सघां। वधीक तोखे वाह खां मदद वठणी पवंदी। वाह जो हिकु झूठो लॻणु शुरू थियो। कबीले वारा नींगर खे परे खां ॾिसी पाण में संदन ॿोलीअ में ॻाल्हाए रहिया हुआ जेका नींगर खे सम्झ में नथी आई। कीमियागर मुश्कियो। वाह नींगर ॾांहुं वधंदे संदसि मुंहं खे छुयो। खेसि नींगर ऐं रेगिस्तान जे विच में कयल ॻाल्हि ॿोल जी ख़बर हुई, छाकाणि जो वाह खे सभु ख़बर रहंदी आहे। उहे पूरी दुनिया जो चकर काटींदियूं रहंदियूं आहिनि ऐं संदन न का जीअण जी जाइ आहे ऐं न मरण जी। मुंहिंजी मदद कर। हिकु ॾींहुं तूं मूं लाइ पाण सां गॾु मुंहिंजे महबूब जो आवाज़ आंदो हो। नींगर वाह खे चयो, तोखे रेगिस्तान ऐं वाह जी ॿोली कंहिं सेखारी? वाह नींगर खां पुछो। मुंहिंजी दिलि, नींगर वराणियो। वाह जा केतिरा ई नाला आहिनि। दुनिया जे उन हिसे में खेसि सिराको या रेगिस्तानी वाह सॼो थी वियो, छाकाणि जो उहो वाह ओभर खां पाण सां गॾु समुंड जी रतूबत ऐं रेगिस्तान जी वारी खयूं ईंदी हुई। उतां खां ॾूरांए देस मां जितां नींगर आयो हो, उते न वाह खे लिवेंटर सॼो थी वियो, छाकाणि जो उतां जे माण्हुनि जे पटांदर उहो वाह रेगिस्तान जी वारीअ सां गॾु मारीतेनिया जे वेढ़ाकनि जे विच में विड़ियूं वेंदड़ झंगियुनि जा वाका पिणु गॾु खणी ईंदो हो। शायदि उंदलस जे चिरागहनि खां दूर माण्हुनि खे उहो ई महसूसु थींदो हो त उहो वाह उंदलस खां आयो हो। पर हक़ीक़त में वाह त कंहिं हिकु मख़सूस जॻह खां न ईंदो आहे, न केॾां वेंदो आहे। उहो ई सबबु आहे जो उहो रेगिस्तान खां वधीक ताक़तवर थिए थो। रेगिस्तान में केर बि वण पोखे ऐं रिढूं चारे सघे थो, पर वाह खे कॾहिं बि केर वाग नथो विझी सघे। तूं वाह नथो बणी सघे। असीं ॿई तमामु मुख़्तलिफ़ आहियूं, वाह चयो। ईअं न आहे, नींगर वराणियो। मूं सफ़र दौरान कीमियागरनि जा केतिरा ई गुज सिखिया आहिनि। मुंहिंजे अंदरि वाह बि आहे त रेगिस्तान बि, समुंड, तारा ऐं हर उहा शइ जेका काइनात में मौजूदु आहे मुंहिंजे अंदरि पिणु शामिल आहे, छाकाणि जो हर शइ जे ख़ालिक़ सिर्फ़ु हिकु ज़ात आहे ऐं हर शइ में साॻियो रूह आहे। आउं तो वांगुरु बणिजी दुनिया जी कुंड कुड़छ में पहुचणु चाहियां थो, समुंड पार करणु चाहियां थो, पंहिंजे खज़ाने जे मथां पयल वारीअ खे पंहिंजे झूटे सां हटाइणु चाहियां थो ऐं उन औरत जो मधुर आवाज़ पाण सां गॾु खणी हलणु चाहियां थो जंहिंसां मूंखे मुहबत आहे। मूं ॿुधो पई जेके हिकु ॾींहुं तूं कीमियागर सां ॻाल्हाए रहियो हुई, हिन चयो पए त हर शइ खे पंहिंजी पंहिंजी तक़दीर हूंदी आहे, पोइ माण्हू पाण खे वाह में कीअं थो तब्दील करे सघे? वाह चयो, मूंखे बसि कुझु घड़ियुनि लाइ वाह बणजणु सेखार, जीअं पाण माण्हुनि ऐं वाह वटि मौजूदु बेअंत मुमकिनात जे बाबति ॻाल्हाए सघूं। वाह जो उन ॻाल्हि जे बाबति उल्को वधंदो वियो जेका अॻु कॾहिं बि न थी हुई। सिर्फ़ु ॻाल्हाइण जी हद ताईं ठीकु हो, पर उहा त पाण वाह खे ख़बर न हुई त हिकु इंसान खे वाह में कीअं तब्दील करे सघिजे थो। हैरत जी ॻाल्हि त इहा आहे त वाह उन खां अलावा ॿियो केतिरो कुझु करणु ॼाणे थो। जीअं हुन रेगिस्तान पैदा कया, बहिरी जहाज़ ॿोड़िया, ॿेलनि जा ॿेला तबाह कया ऐं शहरनि वचां अजीब ग़रीब आवाज़ कंदे झूटंदी रही। खेसि उहो काथो बि हो त संदसि के बि हदूं न आहिनि ऐं नींगर बि खेसि उहो ॿुधाए रहियो हो त अञा बि वाह घणा मौजज़ा ॾेखारे सघे थो। इहा ई मुहबत आहे। नींगर वाह खे संदसि ख़्वाहिश पूरी करण जे वेझो ॾिसंदे चयो, मुहबत में तव्हां कुझु बि करे सघो था ऐं मुहबत में उहो बि सोचणु सम्झण जी घुर्ज न आहे त छा थी रहियो आहे, छाकाणि जो जेकी कुझु बि थी रहियो हूंदो आहे सो तव्हांजे अंदरि हूंदो आहे ऐं इंसान पाण खे वाह में तब्दील करण जी बि सलाहियत रखे थो, पर उन सूरत में जॾहिं वाह संदसि मदद करे। पर वाह त हठीलो हो, सो नींगर जी ॻाल्हियुनि ते कावड़ में अची रेगिस्तान जी वारी उॾाईंदे तेज़ झूटण लॻो ऐं आख़िरकार खेसि इहा ॻाल्हि मञणी पई त पूरी दुनिया में झूटण जे बावजूद बि खेसि इहा ख़बर न हुई त इंसान खे वाह में कीअं तब्दील कजे ऐं खेसि इहा बि ख़बर न हुई त मुहबत छा आहे। मूं पूरी दुनिया में सफ़र दौरान माण्हुनि खे मुहबत जूं ॻाल्हियूं करण वक़्तु आसमाननि ॾांहुं तकींदे ॾिठो आहे, सो इहा ॻाल्हि आसमाननि खां पुछणु घुर्जे। वाह पंहिंजूं हदूं ॼाणण लाइ आंद मांद मंझां चयो, ठीकु आहे त
त पोइ उन जे लाइ मुंहिंजी मदद कर ऐं अहिड़ो वाचूड़ो बर्पा कर जो सिजु लिकी वञे त जीअं आउं आसमाननि ॾांहुं ॾिसी सघां। वाह, अहिड़े ज़ोर सां झूटियो जो आसमान रेतीअ सां भरिजी वियो ऐं सिजु हिकु सुनहरी टिकीअ में तब्दील थी वियो।